सारा दोस्त डॉक्टर अज़ीज़ साहब आऊं अवां ॾांहुं पहिरियां अचां थो मीर सन ॾे पाण हलूं था पोइ वरी तालिब चांडी ॾे बि हलंदासीं। अवां महिरबानी करे असांखे ॿुधायो त भिटाई साईं केरु हुयो। भिटाई साईं जे सिलसिले में तमामु घणा मुग़ालता आहिनि, तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि। के चवनि था त बाबा सूफ़ी ओलिया हुयो जेको पुट बि ॾींदो आहे, सुखाऊं बि जेको आहे सो पूरियूं कंदो आहे। के चवनि था त मुफ़क्किर आहे, के चवनि था वहदतुल वजूदी सूफ़ी आहे। आख़िर लतीफ़ हुयो केरु जो पोणा 3 सदियूं लॻभॻि 3 सदियूं थी चुकियूं आहिनि, अञा ताईं फ़िक्र लतीफ़ बहस हेठि आहे ऐं उहो पंहिंजी तकमील ॾांहुं न पहुची सघियो आहे। सो अव्हां महिरबानी करे ॿुधायो त लतीफ़ साईं केरु हुयो। महिरबानी ग़ुलाम रसूल। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे ग़ुलाम रसूल हिते वलहार भिट ते, जिते भिटाई साहिबु 300 साल अॻु में हिते चवनि था, जीअं दोस्त जीअं चवनि था, ख़ासि तौर ते असांजो साईं मामूर यूसुफ़ाणी साहिब जी जेका तहक़ीक़ आहे उन मुताबिक़ त हिते साईं जिन तशरीफ़ खणी आया ऐं पंहिंजो माशूक शाह सैयद माशूक शाह उर्फ़ निमाणू शाह उन ई सां उन्हनि जी कचहरी बि रही आहे। ऐं उन ई भिट ते असीं वलार भिट ते वेठल आहियूं। वलार भिट जे साम्हूं शिव मंदरु बि हितां खां अगरि साईं ॾेखारे सघे त शिव मंदरु बि नज़र अचे थो साम्हूं बिल्कुलु। ऐं हितां असांखे निमाणे शाह जी दरगाह उहा बि नज़र अचे थी। ऐं हितां खां उमरकोट जेको आहे उहो ख़ुदि उमरकोट बि वेझो आहे। हाणे अचूं था त जीअं साईं पुछियो त भिटाई साहिबु केरु हो ऐं उनजो फ़िक्रु जेको अॼु ॾींहं ताईं साॻे ई नमूने सां हले पियो। भिटाई साहिबु हुनजे शुजरे जी त सॼी पंहिंजे जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे ख़बर आहे, पर भिटाई साहिबु हिकिड़ो इनक़िलाबी इंसानु हो जंहिं असांखे हिकिड़ो फ़िक्रु ॾिनो, जंहिं असांखे हिकिड़ी सोच जी हिकिड़ी सिमथ ॾिनी। ऐं उन ई माण्हू असांखे इहो पंहिंजी ॿोली जो अहसासु ॾियारियो त सिंधी ॿोली बि का शइ आहे। ऐं उन ई ज़माने में फ़ारसी जो तमामु घणो हो। उन वक़्त में हलंदी फ़ारसी हुई, बल्कि ईअं खणी चइजे सरकारी ज़बान फ़ारसी हुई। पर भिटाई साहिबु उन ई वक़्त में बि इहो चयो त फ़ारसी जे तूं पारसी सिखे त गोलो तूं गुलाम जी। उन ई ज़माने में बि भिटाई साहिबु जेको सो सिंधी में शेर चया। ऐं जेके बि भिटाई साहिब जे रिसाले में अशार आहिनि घणो करे सभु जा सभु तक़रीबन उहे सिंधी में आहिनि। असांखे हिकिड़ी त पंहिंजो पाण सुञाणण जो, पंहिंजो पाण खे परखण जो ऐं पंहिंजी जेका ज़ात आहे उनखे सुञाणण जो ऐं सिंधियत जो हिकिड़ो सबक़ु ॾिनो त तव्हीं बि का क़ौम आहियो, तव्हांजी बि का हैसियत आहे। ऐं तव्हां अहिड़े नमूने सां जेकॾहिं मुताहिद थींदव ऐं अहिड़े नमूने सां तव्हां हलंदव त तव्हां हिन दुनिया में हिकिड़ी हैसियत पंहिंजी ठाहे सघो था। त भिटाई साहिब जी सोच, भिटाई साहिब जो जेको फ़लसफ़ो आहे उहो अञा त वाक़ई जीअं तव्हां ग़ुलाम रसूल तव्हां ॿुधायो त असां उनखे सम्झी न सघिया आहियूं। उनखे सम्झण में बि तमामु वॾो टाइम लॻंदो। हिकु सुर, हिकु उनजो किरदारु, जेके बि उनजा किरदार आहिनि उनखे तव्हां जेकॾहिं हिकिड़े खे सम्झण जी कोशिशि कंदो त उन में तव्हांखे सालूं लॻी वेंदियूं। असांखे हिते असां 2 मेन आहिनि। हिकिड़ो उमर मारवी जो किसो आहे उमरकोट जे उन हवाले सां, ॿियो मूमल ऐं राणे जो किसो आहे उहो उमरकोट जे हवाले सां। इहे 2 किसा आहिनि। ऐं मारवी हुब्बुल वतनी जो हिकिड़ो तमामु अहम किरदारु आहे। ऐं हींअर असीं जिते वेठा आहियूं मारवी जे जहिड़ो कर माग ते वेठा आहियूं। हितां भर में असां खां उत्तर उलंदे तरफ़ ॻोठ आहे खारोड़ो चाढ़णु। काफ़ी दोस्त जेके आहिनि से काफ़ी सोच वारा माण्हू जेके मारवी ते कमु कंदा उहो चवनि था त मारवी खारोड़े जी आहे। ऐं उनजे लाइ उहे शहर बि ॿुधाईंदा आहिनि। खारोड़ा खणी रेड़ी झप विया, सेण मुंहिंजा सैयद चए वाह हाणे हित हुआ। वाह वाह। त भिटाई साहिबु जी तमामु घणी जेका सुठी ॻाल्हि आहे भिटाई साहिब जी उहा आहे त भिटाई साहिबु जेके बि सुर कया आहिनि या जेके बि शयूं जिन ते
तबाज़माई कई अथसि त उते पाण वञी करे उहे शयूं पाण ऑब्ज़र्व कयूं अथसि, उहे माग उहे शयूं उन्हनि माण्हुनि सां मिलियो आहे, उन्हनि माण्हुनि सां कचहरियूं कयूं अथसि ऐं उहे सभु शयूं ॾिसी ऑब्ज़र्व करे पंहिंजो पाण उन खां पोइ ऐं भिटाई वटि तव्हां ॾिसो को बि अहिड़ो सुर या को बि अहिड़ो माण्हू कोन्हे या को बि अहिड़ो दास्तान कोन्हे जेको असांजे हिन ख़िते खां ॿाहिरि हुजे। कॾहिं बि हुन लैला मजनू ते कोन्ह चयो आहे, कॾहिं बि हुन हीर रांझा ते तबाज़माई नाहे कई। सिर्फ़ु उन उहे ई सिंध जा जेके किरदार आहिनि जिते जिते हू पाण वियो आहे, जिते जिते हुन पाण ऑब्ज़र्व कयो आहे, शयूं ॾिठियूं अथसि, ॻोल्हियूं अथसि, उहे ई शयूं जेको आहे सो उन्हनि ते तबाज़माई कई अथनि। अॼु असीं ही वलहार हिन भिट ते वेठा आहियूं। सुर सारंग में भिटाई साहिबु वलहार जो ज़िक्र कयो आहे त अची किन अची उमिरि कोट तां वसाया वलहार, साईं मां सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे। वाह, वॾो बेहतर साईं, इहो तव्हां रखो। अञा मूंखे तव्हां खां सवाल करणा आहिनि। जी जी डॉक्टर साहिबु, पाण तव्हां हवाला ॾिना ॿ, हिकिड़ो त मारवी जो हवालो ॾिनो असां, अमरकोट अमर सिंह सोढे जो ठहिरायल कोट, असां उनजी भिक सां वेठा आहियूं ऐं मारवी हिते क़ैद थी हुई, क़ैदियाणी बणिजी हिते आई हुई ऐं हुन पंहिंजो सतुर ऐं पंहिंजी लॼ रखी ऐं पंहिंजे जेको वतन हुयुसि, पंहिंजी जेका धरती हुअसि, उन सां मुहबत जो अज़ीम हुन मिसाल क़ाइमु कयो। ॿियो वरी हिते मूमल जी बि हिते पंहिंजो आहे, माग आहे, जिथे हुन पंहिंजो पाण खे साड़ियो हुयो। त हाणे मूंखे रुॻो तव्हां इन्हनि ॿिनि सुरनि ते पंहिंजो ॿुधायो त मारवी में भिटाई साईं कहिड़ो फ़िकुर पियो पेश करे ऐं मूमल राणे में भिटाई साईं कहिड़ो फ़िकुर पियो पेश करे। चवणु छा थो चाहे हुन में, असांजे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु थो चाहे? तमामु ख़ूबसूरत तव्हांजो सुवालु आहे। उमरकोट जीअं तव्हां अमर सिंह जो ॿुधायो त इन ते बि इख़्तिलाफ़ आहिनि। कुझु दोस्त कुझु हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट जेको आहे उहे चवनि था त अमर सिंह जो इहो ठारायल आहे या उन जो आबाद कयल शहर आहे, पर कुझु दोस्त चवनि था त उमर सूमरे जो आबाद कयल आहे, छाकाणि त अमर सिंह नाले को बि हुकुमराननि जी जेका फ़हिरिस्त आहे सूडन जी, उन में कंहिं बि अमर सिंह जो को बि ज़िक्र या को बि नालो नथो अचे। हिते जेको बि अचे थो उमरकोट जे जी मिर्ज़ा कलीज बेग पंहिंजे क़दीम सिंध उन जा माण्हू ऐं माग, त उन में बि ज़िक्र इहो कयो अथसि त उमर सूमरे जो आबाद कयल आहे। पहिरियों त इहा ॻाल्हि। ठीकु। ॿी ॻाल्हि त मारवी जेका आहे, मारवी में भिटाई साहिबु हिकिड़ो त हिते जे थर जे हिन इलाइक़े जे माण्हुनि जी रहणी कहणी, उन्हनि जा उसूल, उन्हनि जो जेके रीतूं रस्मूं, उन्हनि जो खाधो पीतो, वण माग माण्हू माल ऐं उन्हनि जा वेस, उते जेके वण ॿूटा थियनि था उहे, हर शइ जो भिटाई साहिबु इंतिहाई तफ़सील सां ज़िक्र कयो आहे। ऐं मारवी जो किरदारु जेको आहे उहो हुबुल वतनी जो हिकिड़ो ज़िंदा मिसाल ऐं ज़िंदा हिकिड़ो आहे किरदारु आहे, जंहिं पंहिंजी लॼ जे लाइ जेके बि हुकूमत में जेके माण्हू खे दुनिया में जेके शयूं खपनि थियूं उहे सभु शयूं उमिरि हुनखे मुहैया करे ॾिनियूं। इक़्तिदार में हो उमिरि ऐं बादशाही ख़ानदान हो। चवनि था त हमीर सूमरे जे वक़्त जो ही किसो आहे जी। उन ई वक़्त में हमीर सूमरे जो भाइटियो हूंदो हो मोहम्मद, हिनजो भाउ, हुनजो नालो उमर हो, हुनजो पुटु आहे, हुनजो उमर हमीर जो भाइटियो आहे। ऐं असां वटि जेको इहो किसो वरितो थो वञे, मुहक़िक़ जेके उमर सूमरो हाकिम आहे उन ई वठनि था, इन जे करे थोरो कंफ्यूजन थिए थी ऐं असुल उन्हनि हक़ाइक़ ते माण्हू पहुची न पियो सघे। पर हमीर सूमरे जे वक़्त में उमर सूमरो आहे जेको मोहम्मद सूमरो जेको हमीर जो भाउ आहे, उनजो पुटु आहे, उन ई सां इहो सॼो वाबस्ता आहे किसो, असल में उन ई ख़ानदान सां वाबस्ता आहे। छाकाणि त भिटाई साहिबु जेको ज़िक्र कयो आहे उन में हमीर खे बि ओतिरो जो ओतिरो ॼाणायो आहे त उन ई जो जेको इल्ज़ाम जेको आयो हमीर ते बि आयो आहे त उमर ते बि आयो आहे। जी। हिकिड़े ई टाइम ते ॿ माण्हू कोन था थी सघनि।
इहो पॉसिबल आहे त हमीर जेको आहे सो हाकिम आहे उन वक़्त जो ऐं उमर जेको आहे उनजो भाइटियो आहे तंहिंजे करे ॿिनि माण्हुनि जो ज़िक्र आयो आहे ऐं जेकॾहिं भिटाई साहिब जे अशार खे माण्हू गौर सां थोरो मुतालो करे थो त जिते बि हमीर जो ज़िक्र अचे थो तक़रीबन 10 या 11 अहिड़ा बैतनि जेके हमीर जो ज़िक्र आहे उन्हनि में त उहो इलाही उन में ॿोली जेका आहे सा इलाही सुठी ऐं उन में लहजो नरम ऐं सुठो लहजो ऐं बाक़ाइदगी माण्हू के हाकिम सां मुखातिबु थिए थो अहिड़े नमूने सां मुखातिबु थियल आहे जॾहिं उमिरि जो ज़िक्र अचे थो त उहो ॿोली जेका भिटाई साहिब जी ख़ूबसूरतीअ जो फैश ॿोली कोन थो ॻाल्हाए पर उन में इलाही जेको आहे सो उन में ताना तुनका ऐं बाक़ाइदा उनजे त तो जेको आहे सो ज़्यादती कई आहे उहो ज़्यादती जो ज़िम्मेवार उन उमिरि खे ठहिराए वञे थो त इहा ॻाल्हि आहे उमर मारवी जे किसे सां जी बाक़ी मूमल ऐं उनजो जेको राणे जो किसो आहे राणू हमीर जो इन ई साॻे ई हाकिम जे हिन जो सालो आहे राणू ऐं राणे ऐं हमीर जो किसो आहे राणू सालो आहे इहे शिकार ते किरां निकिरी विया आहिनि त उन्हनि खे उते कोई बर में कोई माण्हू मिलियो आहे उन खां जॾहिं हाल अहिवाल कयो अथनि त हू पंहिंजा सभु हाल अहिवाल हिन मूमल जो ॿुधाए थो अहिड़े नमूने सां हीउ मूमल आहे उनजी ख़ूबसूरती जी वाखाण करे थो ऐं पोइ हीअ जेके चवनि हली हिनखे ॾिसूं ऐं पंहिंजी क़िस्मत आज़मायूं पोइ उते पहुचनि था ऐं जेको बि आहे सिलसिलो उन में राणू जेको सो कामयाबु वञे थो ऐं राणू मूमल माणे थो इहो सॼो किसो अहिड़े नमूने सां आहे जी उन में मूमल खां जेका थिए थी कोताही उहा कोताही इहा थिए थी ज़ाहिर औरत उन खां राणे जो विछोड़ो बर्दाश्त नथो थिए त उन ई में जे करे उहो सुमल खे कपिड़ा राणे जा पाराए पाण सां गॾु सुम्हारे थी ऐं इतफ़ाक़ थिए थो त उन ई राति राणू अची थो वञे ऐं राणू जेको आहे सो शकी थी थो वञे त मूमल सां गॾु जेको मर्द सुतल माना इहो मूं सां हुन ठगी कई आहे या हुन मूं सां ज़्यादती कई आहे हक़ बणियो आहे मुंहिंजो तंहिंजे करे उतां कावड़ जी नाराज़ थी अचे थो उन खां पोइ मूमल हुनखे परचाइण जे लाइ उमरकोट अचे थी ऐं उमरकोट में अची माड़ी ठाराए थी जेका उमरकोट खां ॾखण उलंदी तरफ़ अॼु बि उन जा आसार मौजूदु आहिनि उन माड़ी जा ऐं उते हू पंहिंजो जॾहिं राणू नथो सरचे त पोइ चिखिया वठे उते पंहिंजो पाण खे जलाए थी चिखिया ते जॾहिं हू चढ़ी थी वञे त इते हू राणू अचे थो ऐं हुनखे चयो त मूमल खे चयो थो त तव्हां जी परख जेका आहे हुन में तव्हां कामयाबु आहियो ऐं हाणे तव्हां चिखिया था लही अचो ऐं त असीं पाण में मिली वठूं मूमल चयो त इहो मुंहिंजो वड़ न आहे आउं ज़ुबान सां हिकु दफ़ो चई चुकी आहियां ऐं इहो आउं वरी हुन पंहिंजी ज़ुबान सां फिरी वञा ऐं तुंहिंजी ॻाल्हि जे करे आउं लही अचां इहो कोन्ह थींदो पोइ चवनि था त राणू बि हुन सां गॾु जेको सो उन ई मच में टिपी पियो ऐं ॿई उन ई मच में सड़ी विया ऐं इहो मूमल जी भिड़ो जेको आहे इहो सड़ण खां पोइ जेको आहे इहो भिड़ो आहे जेको असांखे अलाह करे त असांजी हुकूमत खे हिनखे प्रिज़र्व करण जी का तौफ़ीक़ ॾे अलाह साईं बख़्शी करे महिरबानी महिरबानी हाणे दोस्तो पाण तालिब हुसैन चांडियो खां मूमल ऐं मारवी मां मूमल राणे मारवी मां बैत ॿुधंदासीं उन खां पोइ असांजो आरिसर साहिबु उन ते तफ़सीली जेको आहे सो फ़िक्री लिहाज़ खां गुफ़्तगू कंदो सभ खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम तमामु तव्हां सभिनी जी महिरबानी जो मूं नाचीज़ खे अहिड़े मोतबर शख़्सियतनि सां गॾु मौक़ो ॾिनो त जीअं तव्हांजे साम्हूं बैत पढ़ी सघां या उन ते कुझु ॻाल्हाए सघां जीअं त असीं वेठा आहियूं मारवी जे आस्थान ते असांखे शुरूआति मारवी खां करणु खपे शाह साहिब जो हिकिड़ो बैत आहे त न की एर न की भेर न की ओठी आयो मूं वटि आयो कोन को ॿाहिरां भरे पेर किताब तूं केरु हाणे न ख़बर ख्वाब न की ओठी आयो हुते जो हिते ॾिनो कोन जवाबु हमीर ने साहब को ॼाण इहो हमीर नारो जेको हमीर ने साहब लतीफ़ सरकार जेका मारवी में
जीअं त ॻाल्हाइण जेको आहे सो उन लाइ मूं ते पाबंदी त कोन्हे सो मुंहिंजी बि कोशिशि इहा रहे त कुझु आऊं बि उन्हनि जी एक्सप्लेन कंदो हलां ऐं रुॻो ख़ाली बैत पढ़ण सां जी जी कमु न हलंदो सो जेको ग्राउंड रियलिटी मारवी जी उहा शाह साहब बयानु कई आहे ऐं अजीब अजीब किसा बयानु कया अथनि अंदरि हिकिड़ो बैत चवे त नका झल नका पल नकी रायर ॾे में ला 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 नका झल नका पल नकी रायर ॾे में हाणे जन आवरे रोड़ियो रता गुल मारू पाण मल मली राहे वाह साईं वाह हिते को बि या मौसूल चुंगी आहे ई कोन जेके जेका मर्ज़ी पए सां पटे खणी वञे जेका खणी अचे इहे ख़ुशूसियतूं उन्हनि जे करे मारी खे साईं ऐं साईं पहिरियां जामे अंदाज़ में ॻाल्हाए चुको आहे त मारी जेको त हुबल वतनी जी निशानी ऐं उन जे करे लतीफ़ सरकार जेको त हुनखे एॾी पज़ीराई ॾिनी ऐं इन खां पोइ मुंबल में रूमांस थी वियो आहे शाह साहब अञा साईं मारवी ते हलबो मारवी जा हओ अञा मारवी जा बैत ॿुधाइबा छांगा छिजे छेलड़ो साईं हिकिड़ो मिंट हा मारवी अचे थी साईं अञा तव्हांखे मारवी ते ॻाल्हाइणो आहे किबला हओ इहे छेलड़ा पंहिंजे चौतर पिया हलनि यार पाण इहो बि कंहिंखां वञे थो हले त उन जी बि वड़ो लकनि था वड़ो लथा कनि जो त कंहिं पुछो ई कोन पटोला पवारियूं मूर में मथे कनि हाय हाय जे लाख रताऊं लोयूं त सालिहां सुमन उन इलाजी अगरी बखबल बाफ़तनि वाह सो लतीफ़ पंहिंजो मारवी जे बैतनि ते पाण ॻाल्हायूं था भला अलस्त बि रबकुम हितां खां शुरू करियूंसीं हओ साईं अलस्त बि रबकुम जॾहिं कन पयोम कालू भला कल्ब से तॾहिं तित चयोम तह वेर कयोम वचन वेड़ी चन सां जॾां कुन फे यकून मन तॾां को मारूं तूं कीअं विझे तन खे सूमरा शकूं अमीरनि हकूं जाड़ जुसे खे पातूं चई कुन फे यकून ख़लिका रूह ख़ुदा गॾु जिते गुज़रान हुयो जड़ लॻी तंहिं जा मूं तोई सां उहा साञा सुपरी नका कुन फे यकून हुई न को लिंग लहम बनियो हुन बुत में अञा की आदम मूं तोसे संग उहा साञा सुपरी नका कुन फे यकूम हुई न की मूरत माह न की गर्ज़ गुनाह न की सुध सवाब जी न की गर्ज़ गुनाह हेकियाई हेक बि इहे ॻुझांदड़ गाह अखियुनि अरवा इहा साञा सुपरी क़िस्मत कैद कवीरत केरु अचे हिन कोट में कण शुरू थी वई आहे मारवी मींहं खे आणे वेंदो आहे क़िस्मत कैद कवीनत केरु अचे हिन कोट में लिखे लो कलम जे हाणे हदि ॾेखारियो हीअ पर जेकी न पवार रे जान जुसो ऐं जीअ राजा राज़ी थी त मर न मिले मारवी क़िस्मत कैद कयास न केरु अचे हिन कोट में वन हिन अकर भले मिन हबले वरी न वतन ऐं विझास मारुनि खे मिलंदासीं कोठियूं छॾे करे वाह साईं वाह हाणे मूमल राणे में भले हल फ़कीर साईं मूमल राणे में भले हल पोइ वरी मीर सन हिन ते वॾो ॻाल्हाईंदो बाबा साईं सभिनी ते ॻाल्हाईंदो मूमल राणे ते ऐं त चवां थो इहो ग्राउंड हुजे ई मूमल राणे जो जो असल में उहो जमालियात ऐं रोमांस जो किसो आहे त उते लतीफ़ जेके आहिनि सरहदूं तश्कील ॾिनियूं आहिनि त मूं वटि वतन जी हीअ अहमियत आहे मूं वटि वतन अहिड़ो हुजे जिते का सरहद हुजे भला मारवी त आई खजी जी जी ठीकु न हुन पे माइटनि ॾे वञणु चाहियो इन में हुबुल वतनी जो सुवाल किथां आयो हुबल वतनी साईं मारवी ॾेखारे पई त मूंखे वझाए वतन खे आऊं जे हिते मुयास वाह वाह मुंहिंजी सूमरा गोर फारसी में ख़बर कजे गोर मुंहिंजी सूमरा कज पव इहे ॻाल्हियूं हुबल वतनी वाह वाह असल में छा आहे त धरती सां इश्क न जी उहे लतीफ़ पसंदि ॾेखारे थो जी अच्छा असां मूमल जी ॻाल्हि त कईसीं त मूमल असल में रोमांटिक आहे जमालियात जो आहे सुर उन ते साईं जेको आहे जामे अंदाज़ में ॻाल्हाईंदो पाण बि उन ते बैत पढ़ूं था जी जहिड़ा पाननि पन तिड़ियूं सायूं मतन सालूं अल्लाह अल्लाह अतुर ऐं अंबीर से ताज़ा कयूं तन वाह पढ़ियूं मुश्किल से चोटा साण चंदन सूंह रूपे सोन से सदा कामण कन मंझ मरकिस मन सोडे से हाय 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 मन सोडे सो अच्छा वाह वाह हा फ़कीर हा हा साईं फ़कीर जिथां बैत अचे न उतां हिकिड़ो मिंट हओ तसलसल टोड़ींदा आहिनि पोइ वरी असां जिते चवणु चाहियूं था बिस्मिल्लाह, जहिड़ा गुल बिस्मिल्लाह। गुलाब जा तेड़ा जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथन वेस चोटा तेल चबेलिया आहा वेश पसियो सूंह सैयद चए नीह चंदेश लालण जी लिबेस आतण अखर मोजे वाह